चंद्रोजाम रिपोर्ट सरफराज अमन शाहनी। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िला हैदराबाद पारां पीपल्स पार्टी शहीद भुट्टो अगवान शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे बहादुर सिपाही इनायत अली उमरानी खे हिकु जड़तू केस में बेगुनाह गिरफ़्तार करण ख़िलाफ़ शहीद भुट्टो ज़िला हैदराबाद जे अगवाननि अब्दुल मजीद कुरैशी, सरफराज अमन शाहनी, अकबर जहेजो, शुआब शेख, अब्दुल खालिक लाखिर, गुलशेर काका, मसरूर काका, अब्दुल वाहिद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे लाड़काणो इंतिज़ामिया ऐं सिंध पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ज़रदारी लीग जे सिंध हुकूमत शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे सिपाहियुनि खे ईसाइण लाइ कूड़ा केस दाख़िल कराए रही आहे, पर असां खेनि ॿुधाइण चाहियूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे बहादुर साथी इनायत अली उमरानी जा हौसला अञा बि बुलंद आहिनि, बल्कि हिन कॾहिं बि झुकण न आहे सिखियो। हिननि चयो त डॉक्टरनि जी नाअहली सबबि न्याणी बि इनायत उमरानी जी फौत थी वई, पर हुकूमत उन्हनि ख़िलाफ़ को एक्शन खणण बजाए वारसनि ते कूड़ो केस दाख़िल करे इनायत उमरानी खे बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चिताव था ॾियूं त इनायत उमरानी मथां कूड़ो केस ख़तमु करे खेसि फौरी तौरु आज़ादु कयो वञे, न त शहीद भुट्टो जा कारकुन इंसाफ़ लाइ पुरअमन जदोजहद जो दायराकार सॼी सिंध में वधायो वेंदो।